घटियो खां ख़बर शामिल कयूं पिया। मोहम्मद अशरफ खासकेली जे रिपोर्ट मुताबिक़ यासीन खासकेली संदसि भाउ ऐं खातेदार कबूल परवर सां गॾु डॉक्टर हारून खासकेली जे ॾाॾनि ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस। यासीन खासकेली ऐं खातेदार जो भाउ कबूल परवर प्रेस क्लब मीरपुर साकरो पहुची ॿुधायो त देही टाकाणी तपो मीरपुर साकरो में असांजे डॉक्टर हारून खासकेली खे 4 एकड़ ज़मीन विकिरो करे ॾिनी, जंहिंजे सर्वे नंबर 281 आहे। यासीन खासकेली ऐं संदसि भाइरनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त डॉक्टर हारून असां मथां जेकी कॉन्फ्रेंस करे रहियो आहे उहा बेबुनियाद आहे। असां शरीफ़ माण्हू आहियूं, असां कॾहिं बि धमकी नाहे ॾिनी। जॾहिं त जेकी ज़मीन विकिरो थी आहे उहा असांजे घर जे अॻियां आहे ऐं उहा ज़मीन ख़ुदि खातेदार कबूल परवर जे भाउ असांखे ॾियणु चाहिनि था। असां का बि ॾाढाई नाहे कई, ज़मीन असांजे घरनि अॻियां आहे, असांजो हक़ थिए थो। खातेदार जे भाउ कबूल परवर कॉन्फ्रेंस ज़रिए ॿुधायो त असां जेकी पहिरीं ज़मीन डॉक्टर हारून खे ॾिनी आहे उहा टोटल 4 एकड़ आहे, जॾहिं त डॉक्टर हारून 5 एकड़ आबादी करे रहियो आहे। उहा असां सां नाइंसाफ़ी आहे, उन करे असीं ॿई ज़मीन डॉक्टर हारून खे नथा ॾियणु चाहियूं। खातेदार जे भाउ कबूल परवर वधीक ॿुधायो त असां ग़रीब माण्हू आहियूं, असांखे डॉक्टर हारून हिसाए रहियो आहे। हुननि डीसी ठटो ऐं आला अख़्तरनि खां घुर कंदे मुतालबो कयो त डॉक्टर हारून खे रोकियो वञे। असांखे धमकियूं ॾेई ज़मीन भॿाइणु चाहे थो, उहो सरासर ग़लति अमल आहे। हुननि वधीक चयो त अगरि असांखे सुभाणे कुझु बि थियो त हुनजो ज़िम्मेवार डॉक्टर हारून खासकेली ऐं संदसि पुट हूंदा।